बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अॼु असां हिक नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। हे हिकिड़ो दोस्तनि जी दोस्तीअ जो किसो आहे त अहिड़ो कमु कजे जो दोस्तीअ ते बि को अखर न अचे ऐं दोस्ती बि बरक़रार रहे। सो हलूं था किसे जी तरफ़। दोस्तों, ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जो को बादशाह हुयो। उन बादशाह खे औलाद में पुटु हुयो, हिकिड़ो पुटु हुयुसि। घणा हुजनिसि तॾहिं बि दादिला, पर हिन खे हुयो हिकिड़ो पुटु बादशाह जो, ॾाढो दादिलो। अॼु नंढो सुभाणे वॾो, आख़िर अची बादशाह जो पुटु जवान थियो। बादशाह जो पुटु वरी दादिलो बि, छुड़वाग बि। सो हिन में हिकिड़ी अहिड़ी आदत अची पई जो शहर जे ॿाहिरां दरिया हुयो, उतां ॻोठ जूं शहर जूं मायूं या औरतूं दिला भरींदियूं पाणी खणंदियूं। हिन खे रोशो हथ अची वियो। बादशाह जो पुटु हुयो, कंहिंजो डपु ड्रा कोन। सो जीअं जो मायूं अचनि दिला खणी ऐं पाणी भरण अचनि, हे छा करे जो गुलेल हुजेसि, गुलेली जीअं थींदी आहे, उन में भितर विझी निशान हणंदो हो। पोइ मायूं वीचारियूं जो पाणी भरे जीअं मथे ते रखनि, तीअं गुलेली असांजो भितर हणे त दिलो भॼी पए, पाणी सॼो हुन माईअ वीचारी जे मथां हारजी पए। ॾिसंदियूं बादशाह जो पुटु आहे, कंहिंखे दांत ॾिजे, चुपड़ी करे मोटी वञनि। हिन खे मज़ो ईंदो। हिन जी ॼण रूटीन थी वई। छोकिरियूं अचनि, मायूं अचनि, घर अची ॻाल्हि कनि, पर हाणे बादशाह जो पुटु दांह कंहिंखे ॾिजे। पर हिन त ॼण इहा हिकिड़ी रूटीन करे छॾी। नेठि हली हली माण्हुनि पे इहा सब्र सां जुठे न जी पे सठी, पर ही मोड़ वारो हुयो कोन। हिन खे मज़ो पियो अचे। नेठि हली हली माण्हू तंग थी पिया। कुझु माण्हुनि पाण में सलाह करे डिॼंदा आया बादशाह वटि, अची बादशाह खे दांह ॾिना त बादशाह सलामत, असां घणो सब्र कयोसीं त शहज़ादो आहे, भला थी सघे थो ॿाराणी सोच हुजेसि, पर हिन त बाक़ाइदे ॼण हिकिड़ी रूटीन ठाहे छॾी आहे। एतिरे क़दुरु बादशाह सलामत जो शहर में हाणे को दिलो सलामत तुंहिंजे पुट न छॾियो आहे। को दिलो कोन थो मिले जो वठी ऐं उन में पाणी विझिजे। जेके दिला वञनि था त तुंहिंजो पुट दिला भञी थो छॾे। सही असां ॾाढो तंग थिया। जंहिंजे मथे ते थो दिलो ॾिसे, गुलेली सां पोइ दिलो भञी थो छॾे। एतिरे क़दुरु जो शहर में जेके कुंभरनि जूं आवियूं आहिनि, उहे बि ईअं सम्झ ख़ाली थी वियूं। हाणे त असां पीअण जे पाणीअ लाइ बि परेशान आहियूं त पाणी कीअं खणो। सो हाणे इन जो को बादशाह सलामत अज़ालो कर। बादशाह अदुल वारो हो, इंसाफ़ वारो हो। बादशाह जो ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे ॾाढो ॾुख थियो त मूंखां पोइ हिन खे हुकूमत संभालणी आहे। हे मुंहिंजो वली अदा, हिन महिल हिन जा हे कम आहिनि, अॻिते हली छा कंदो? हिन खे ईअं करणु न खपे। बादशाह हिननि खे चवंदा, फिक्र न कयो, मुंहिंजे पुट इहो अमल ग़लति आहे। हाणे इन जो अज़ालो मां इहो थो कयां त तव्हांखे मां ट्रामे जा दिला ठाराए थो ॾियां। ट्रामे जा हो ठिकर जा आहिनि त भञे थो, मां तव्हांखे ट्रामे जा दिला ठाराए थो ॾियां, तव्हां उहे यूज़ कयो। माण्हुनि खे वीचारनि खे जो मोट मिली त माण्हू वीचारा ख़ुशि थिया, माण्हू त विया मोटी। बादशाह हुकुम कयो, बादशाह जे ऑर्डर मूजिबि
सॼे शहर जे माण्हुनि खे ट्रामे जूं गागरियूं या दिला हर घर खे बादशाह मुफ़्त में ठहिराए ॾिना। हाणे शहर जूं मायूं मिटीअ जा दिलाग में खणी वेंदियूं, हाणे उन दिलनि जे बदिरां ट्रामे जूं गागरियूं उहे खणी पई वञनि, पाणी उन में पई भर। शहज़ादो हिरियल, शहज़ादो जो अचे ॾिसे त अड़े हे छा, दिलनि जी जाइ ते ट्रामो, दिलनि जी जाइ ते ट्रामो। हाणे उन ते त भितर उन ते असरु कोन पियो करे। शहज़ादे छा कयो जो अॻ में भितर पियो यूज़ करे, हाणे जो ॾिठईं त ट्रामे जूं गागरियूं हिन छा कयो जो रुक जा लोह जा इन नंढड़ा नंढड़ा बाल ठाराया, गुलेला ठाराई लोह जा, उहे ठाराई ऐं साॻी गुलेल सां हू जीअं मायूं पाणी भरनि गागरियुनि में त गागरी खे जो लोह बाल हणे, लोह इहो हणे पियो भितर, लोह भितर जो पियो हणे त उन गागरियुनि खे टुंग करे पियो छॾे, साॻियो वरी हुन मां पाणी वहणु पियो शुरू थिए। शहज़ादे खे वरी मज़ो पियो अचे, मायूं वीचारियूं वरी परेशान थियूं, वरी वञी घर ॻाल्हि कयनि। आख़िर माण्हू तंग थी वरी आया बादशाह वटि। बादशाह वटि आया त बादशाह सलामत, हाणे अॻ में तव्हां वटि आयासीं, अॻ में त हुया दिला, दिलनि खे पियो भञे, वरी तव्हां ठहिराए ॾिना असांखे ट्रामे जूं गागरियूं, पर शहज़ादे त वरी हाणे उन जो बि तोड़ कढियो आहे, हाणे लोहा अथसि गुलेला, उन्हनि सां थो उनखे टुंग करे, हाणे असां छा कयूं? बादशाह परेशान थी वियो त शहज़ादे खे सोच अचणु खपे हा, पर शहज़ादो त अञा वञे थो वधंदो। बादशाह शहज़ादे खे पाण सम्झायो त बाबा हे जेको कमु करीं थो हे ग़लति आहे, इहो सुठो न आहे, रहियत पंहिंजो ईअं सम्झो औलाद आहे, तूं उन्हनि खे तंग न कर, तूं तंग न कर, इहा सुठी ॻाल्हि न आहे, इख़लाक़ जे बि ख़िलाफ़ आहे। पर शहज़ादे जी साॻी आदत, शहज़ादे जी साॻी आदत, शहज़ादो मुड़े ई कोन, शहज़ादो मुड़े ई कोन। माई जीअं वञनि ट्रामे जूं गागरियूं खणी त वरी हुननि खे सुराख करे छॾे। माण्हू वरी साॻियो बादशाह वटि, बादशाह बेज़ार थी पियो, होॾां पुट होॾां रहियत, पर बादशाह अदुल वारो हुयो, बादशाह बेज़ार थी पियो। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हे मुंहिंजी बादशाही जेका आहे त बादशाही बि अकेली त मुंहिंजी कान थींदी, रहियत हूंदी त मां बादशाह हूंदुसि, रहियत हूंदी त बादशाह हूंदुसि, ऐं रहियत सां रहियत मुंहिंजी तकलीफ़ में आहे, ऐं तकलीफ़ बि केरु थो ॾिए? मुंहिंजो पुटु जेको अॻिते हली जंहिंखे बादशाह थियणो आहे। मुंहिंजे पुट जा हिन महिल ई अहिड़ा पार आहिनि त जे मां मरी वियुसि त पोइ त हिनखे का झल पल कान हूंदी, हिन महिल थोरो घणो मुंहिंजो खुटको अथसि, मुंहिंजे मरण खां पोइ हे त सफ़ा थी वेंदो आज़ादु, पोइ ख़बर न आहे त रहियत सां अलाए कहिड़ा पेर खणंदो, ऐं ज़ाहिर आहे रहियत खे तंग कंदो, इन जो देन त मूं ते थींदो, पुछाणो त मूंखां थींदो, पुछाणो त मूंखां थींदो, छोकिरो सुधरे कोन थो। बादशाह मजबूर थी बानीअ खे घुरायो, ख़ासि जेका बानी उन बानी खे घुराई, हाणे तूं हीअं कर, शहज़ादो न जेॾी महिल अचे घर मानी खाइण अचे न त तूं हीअं कजां जो हिन जी जुती जेका आहे, जुती लाहे मथे चढ़ंदो, तूं हिन जी जुतीअ जा पादर ऊंधा करे छॾिजां, जुतीअ जा पादर ऊंधा करे, ऐं खाइण में रुॻो हिनखे रुखी मानी ॾिजां, मुंहिंजो इहो हुकुम आहे, इन ते अमल। बानी हुकुम जी बि ग़ुलाम, सो बि बादशाह जो हुकुम। शहज़ादो आयो, शहज़ादो आयो घर, जीअं मानी खाइण आयो त बानी रुखी मानी अची हिन जे अॻियां रखी, ऐं शहज़ादे जी जीअं जुती पई, हिन छा कयो जो आहे जुती जा ॿई पादर खणी ऐं हिन ऊंधा करे छॾिया, ऊंधा करे रखी। शहज़ादे ॾिठो त रुखी मानी, बानीअ खे कड़ी मजाल आहे जो मूंखे रुखी मानी थी ॾे, इहो बानीअ जो न आहे, इहो मथां जो ऑर्डर आहे। शहज़ादो सोच में अची वियो, सोचे 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 पियो त बानीअ जो त हिन में ॾोह ई न आहे। वरी जो ईअं पादरनि ते नज़र पियसि, चौपल ते नज़र पियसि, ॾिसे त चौपल जा ॿई पादर जेके आहिनि उहे ऊंधा लॻा पिया आहिनि। उहे जो ॾिठई ऊंधा त हिनखे धकु लॻी वियो, हे सम्झी वियो त हे सॼो हुकुम बाबे जो आहे, ऐं बाबे अणसिधी तरह मूंखे शहर निकाली जो हुकुम ॾिनो आहे, सिधो हुकुम न आहे, माना मां सम्झी वञा इन पार पतन मां त बाबे मूंखे शहर निकाली जो हुकुम ॾिनो आहे। हिनखे बि खुखे पियो त मुंहिंजे इन अमलनि जे करे बाबो मूंसां कावड़ियल आहे, सो बाबे मूंखे शहर निकाली जो हुकुम ॾिनो आहे। शहज़ादो कावड़ मां उथियो, मानी छॾी, जुती सिधी करे जुती पातई, हथें ख़ाली निकितो महल मां, हाणे बाबे मूंखे सहाए पियो, नौजवानी सहाए पियो पीउ खे,
बाबे शहर ने काली दिनी आहे त ठीकु आहे निकितो आयो शहर जे दरवाज़े ते पहुतो त हिनखे ख़्यालु अची वियो चई यार भला वञा उअं ई थो अलाए मोटण थिए अलाए न थिए दोस्त आहे मुंहिंजो वज़ीरज़ादो वज़ीर जो पुटु भला उन खां मोकिलाईंदो वञा वरी वापसि आयो सिधो वज़ीरज़ादे वटि आयो उन सां मिलियो उन खे चई त यार मूंखे बाबे शहर निकाली ॾिनी आहे शहर निकाली ॾिनी आहे वञा पियो वरी पोइ ख़्यालु अची वियो सो आयो हां तोखां मोकिलाइण हूंदी हयाती त मिलंदासीं वज़ीरज़ादे खे जीअं हिन जो इहो चयो त वज़ीरज़ादो टप ॾेई उथियो शहज़ादे खे चई त अदा हाणे तूं असांजो दोस्त आहीं ईअं सम्झ त असां दोस्तनि जे करे तोखे इहा सज़ा मिली आहे सो हाणे जेकॾहिं तूं शहर छॾे थो वञी त तोखां सवाइ असांखे बि त मज़ो कोन ईंदो तरस मां बि तोसां गॾु थो हलां जिॾे तूं मां बि तोसां गॾु हलंदा हाणे वज़ीरज़ादो बि हिन सां गॾियो थोरो ॿाहिरि हलिया त वरी हिननि खे यादि आयो त हिन काज़ीअ जो पुटु जेको आहे उहो बि असांजो दोस्त आहे उन सां मिलंदा हलूं उन खां मोकिलाए आया काज़ीअ जे पुट वटि उहो बि हिननि जो दोस्त हुजे बादशाह जो पुट जो हुयो त हिन जा दोस्त बि वरी माना वॾनि वॾनि माण्हुनि जा शहर जो जेको काज़ी हो उन जो पुटु हिन जो दोस्त हो हिननि जो आया उन वटि उन सां मिली उन सां बि इहा ई ॻाल्हि कयनि काज़ीअ जे पुट ॻाल्हि ॿुधी हिननि खे चए त पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां तव्हां खां सवाइ वरी हिते कीअं रहंदुसि मां तव्हां खां सां कीअं रहंदुसि बसि पोइ हाणे जॾहिं तव्हांजो पंधु मां बि तव्हां सां गॾु पर यार कोटवाल जो पुटु जेको आहे उहो बि पंहिंजो दोस्त आहे भला उन सां मिलंदा हलूं अदा हलो आया कोटवाल शहर जो जेको कोटवाल हुजे उन जो पुटु जेको सो उन सां हिननि जी यारी ही आया उन सां हली मिलिया उन सां मिलिया उन सां बि इहा ई ॻाल्हि कयनि उन बि हिननि जी ॻाल्हि ॿुधी ऐं हिननि खे चई त बाबा ठीकु आहे जॾहिं तव्हां त मां बि तव्हां सां गॾु हाणे चारई ॼणा गॾु शहर छॾ चइनि निकिता शहर मां शहर निकाली जो हुकुम हुयो हाणे ॿिए मुल्क वञो हलो हलां हलो हलां हलो हलां हलंदे हलंदे हिकिड़े बरपट में अची हिननि खे राति पई ऋण पट हुजे हिते अची हिननि खे राति पई पाण में सलाह कई त हाणे राति थी वई आहे अॻिते बि कीअं हलूं ऐं हेड़ी सुञ हाणे हिते ज़ारा राति पई आहे त सुम्हणो त हिते पवंदो पर यार हाणे ॻाल्हि ॿुधो हेड़ी सुञ में सभु जे सुम्ही पऊं त इहा ॻाल्हि सुठी न आहे को जीत जानवर को जानवर को फोरू सो हाणे हीअं था कयूं कचहरी करे पोइ जेॾीमहिल सुम्हण जो टाइम थिए त चार पाण में आहियूं दोस्त हर को पंहिंजो वारो रखे राति जा पहर बि चार हर को हिकिड़ो हिकिड़ो पहर जाॻे ॿिया निंड कनि अदा सही आहे इहा सलाह भली आहे पाण में वेठा सलाह करे कचहरी बचहरी करे सुता वारा मुक़ररु कयनि पहिरियों पहर शहज़ादे चयो त मां थो जाॻा तव्हां सुम्हो पहिरियों पहर शहज़ादे चयो मां थो जाॻा ॿियो पहर वज़ीर जो पुटु जाॻे टियों पहर काज़ीअ जो पुटु जाॻे ऐं चोथों पहर अफ़सर वारो उहो कोटवाल जो पुटु जेको आहे उहो जाॻे ही पहर मुक़ररु करे हे पिया सुम्ही हे टई ॼणा सुम्ही पिया शहज़ादो वेही रहियो हाणे वेठो हुजे थोरी देरि गुज़री त ईअं शहज़ादे खे राति हुजे ऊंद परे खां शहज़ादे खे ईअं थोरो चमकाट ॾिसण में आयो सोजरो रोशनी ॾिसण में आयो अड़े हेड़ी ऋण पट में सोचई त का बला आहे अलाए छा आहे उथियो ॾिसां थोरो अॻिते वियो ॾिसे त हिकिड़ो वासींग नांग आहे वासींग नांग हीउ जेको चमकाट हुनखे ॾिसण में आयो सो चमकंदड़ हिकिड़ी लाल अथसि उन सां पियो थो रांदि केॾे वासींग नांग उन चमकंदड़ लाल सां पियो थो रांदि केॾे हिनखे जेको चमकाट ॾिसण में आयो सो उन लाल जो नांग वेठो थो उन सां रांदि केॾे शहज़ादे जो ॾिठो ॾाढो शहज़ादे खे लाल वणियो शहज़ादे छा कयो तलवार कढी आस्ते आस्ते अची ॾिठई त नांग पंहिंजे मस्तीअ में लॻो पियो आहे लिकी लिकी आस्ते आस्ते अची ऐं नांग जी बेख़बरीअ में इन तलवार उभी करे ठका खणी नांग खे ठका करे खणी नांग खे जो हई नांग खे हई त नांग धक पचाए लाल उती छॾे नांग अलाए केॾी गुम थी वियो नांग धक पचाए नांग गुम थी वियो लाल उती छॾियो शहज़ादे तकड़ में खणी लाल खणी पंहिंजे पटके जी वर में ॿधी छॾे
ॿधी छॾियईं। वरी मोटी आयो, दोस्त सुता पिया अची वेही रहियो। अंदाज़ो लॻाईं त पहर पूरो थियो। पहर पूरो करे शहज़ादे वरी वज़ीर वारे पुट खे उथारियो, दादा हाणे मां सुम्हां, हाणे तूं उथ। पाण सुम्ही पियो। वज़ीर दादो बि वेठो हुजे। वेठे 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 थोरो टाइम गुज़रियुसि त हिन खे बि ईअं परे खां चमकाट ॾिसण में आयो। वियो, वेझो वञी ॾिसे त हिकिड़ो वासींग नांग आहे, उहो लाल सां पियो थो खेॾे। हिन खे बि लाल हथ करण जी थी, सो तलवार सां नांग खे जीअं जो उलारियईं त नांग भॼी वियो, लाल उते छॾे। नांग अलाए किथे गुम थी वियो। नांग हले। हिन लाल खयो, हिन लाल पंहिंजे पटके जी वर में हणी छॾियो। मोटी आयो, ॾिसे दोस्त सुता पिया आहिनि, अची वेही रहियो। कुझु टाइम रखी वरी काज़ीअ जे पुट खे उथारियो। काज़ीअ जे पुट बि कुझु टाइम ॾिठो, उन खे बि चमकाट ॾिसण में आयो। उन बि ॾिठो नांग आहे, उन बि लाल अहिड़ी तरह हथ कयो। मोटी आयो, वरी कोटवाल जे पुट खे आख़िरी पहर ते अची उथारियो। उन खे अहिड़े नमूने साॻियो लाल हथ आयो। उन कोटवाल जे पुट खे जो लाल हथ आयो त हिन पंहिंजे दिलि में सोचियो त सॼी राति हुई, हर हिकु पंहिंजो पंहिंजो पहर जाॻियो आहे, मूंखे जो लाल हथ आयो आहे त ॾिसां त मुंहिंजे हिन ॿियनि यारनि खे बि कुझु हथ आयो आहे, यार उहो मूंखे ई लाल मिलियो आहे, इन्हनि खे बि का शइ मिली आहे। ही आयो यारनि जे मथां, ॾिसे त यार हिन जा सुता पिया, टिनी खे पटका ॿधल हुया। हिन छा कयो जो आस्ते आस्ते करे हुननि जा पटका खोलियईं। पटका खोलियईं त हर हिक जे पटके में लाल हुजे, हर हिक जे पटके में लाल। हिन छा कयो जो हिन टिनी यारनि जूं लालूं खयूं, पंहिंजी लाल ऐं हुन टिनी यारनि जूं लालूं। चारई लालूं हिन छा कयो जो कपिड़े में वेढ़े ऐं पंहिंजे चेल सां हिन ॿधी छॾी, चेल सां ॿधी छॾी। हिते सुबुह जो टाइम थी वियो, सुबुह थियो, सभई उथिया। सभई उथिया, केरु कंहिं सां ॻाल्हि कोन पियो करे, हर को पंहिंजो पटको जाचण लॻो। पटको जो जाचनि त लाल आहे ई कोन, लाल हुजे त हिननि खे हथ अचे। हाणे ॿाहिरियों माण्हू त को बि कोन हो, हुयासीं पाण में यार, ॿाहिरियों माण्हू त को बि कोन हो हिते। चयो त सुम्ही पिया हुजूं, को ॿाहिरियों खणी वियो हुजे, हर हिकु पहिरो ॾिनो आहे। हाणे लाल आहे कंहिं यार वटि, पर यार दोस्ती आहे। हाणे कंहिंखे चोर कयो, चोर कंहिंखे कयूं। हाणे जेकॾहिं कंहिं वटां बि यार वटां निकिती, लाल निकिता, त ईअं सम्झो त माना उन सां पोइ यारी ॼण फिटाइणी पवंदी न। उहो जो चोर थियो त पोइ त उन सां यारी बि कान थींदी। हे त कमु ख़राबु थी वियो। हाणे कीअं कयूं? असां छॾियो लालनि खे, दिलि जो सूर दिलि में सांडे उथी पंधु पिया। हलंदा 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 नेठि अची कंहिं मुल्क में पहुता। उते हे रहनि पिया। हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं कंदे कंदे उन राति वारी ॻाल्हि हिननि ॻाल्हि खुली। हर हिकु दोस्त पियो चए त यार मूंखे लाल हथ आयो। कोटवाल जे पुट चए त यार लाल त मूंखे बि हथ आयो, छो जो आख़िरी पैर उन जो। हिन चयो त लाल त मूंखे बि हथ आयो, पर सुबुह जो मां बि ॾिठो त पटके में त लाल हुयो ई कोन। असां पोइ लाल काॾे वियो? हाणे हिक ॿिए खे शक बि कोन पिया कनि। शक कीअं कयूं, दोस्ती आहे यार, लाल हुया त पोइ लाल विया काॾे? हाणे हिननि पाण में सलाह करे, अरे हाणे केरु कंहिंखे चोर नथो करे, जो मथां केरु दुख करे। हलूं था हितां जे बादशाह वटि। बादशाह सां ख़ाली जा ॻाल्हि कई। बादशाह अकुल वारो हूंदो त बादशाह हिन जो तोड़ असांखे कढी ॾींदो। आया बादशाह वटि, बादशाह सां हिननि चइनि यारनि ॻाल्हि कई त असां परदेसी आहियूं, तुंहिंजे शहर में रहूं था, असां सां हे मसइलो आहे। हाणे असां हर हिकु यार लाल लधो, हाणे चारई था चवनि त असां वटि लाल कोन्हे, ॿियो माण्हू बि कोन आयो। हाणे हिकिड़े में शक कयूं त पोइ त यारी बि ख़तमु, ऐं जेकॾहिं कंहिं वटां निकिरे ॾिसूं त हे चोर थियो तॾहिं बि यारी ख़तमु। हाणे असां था चऊं असांजी यारी बि बरक़रार रहे ऐं लाल बि असांखे मिले। असांखे लाल बि तूं लभे ॾे ऐं असां चइनी दोस्तनि जी संगत बि हले। अहिड़ी का बादशाह तूं अटकल कर। बादशाह ॻाल्हि ॿुधी बादशाह परेशान थी वियो। बादशाह परेशान थी वियो। बादशाह सोचे सोचे हिननि खे चयो त हाणे जेका तव्हां ॻाल्हि था कयो न, इन ॻाल्हि मूजिबि ॻाल्हि थींदी हिकिड़ी, या त तव्हांखे मिलंदियूं लालूं, या वरी जीअं दोस्ती हले वेठी बसि पोइ तव्हांजी दोस्ती बि हलंदी। शहज़ादनि चयो त बाक़ी तो वटि छो आया? जेकॾहिं तोखां इहो फ़ैसिलो बि नथो थी सघे
इहो फ़ैसिलो बि नथो थी सघे त पोइ बादशाह सलामत असांजो तो वटि हेॾी उमेद सम्झी आया आहियूं त हेॾी सारी बादशाही तूं कीअं थो हलाए, खसी जे फ़ैसिलो नथो करे सघे। हिननि जो बादशाह खे ईअं सम्झी इहो तानो हुयो। बादशाह चए त तव्हां तरसो, तव्हांजो मां फ़ैसिलो कयां, तव्हां तरसो, मूंखे सोचण जो टाइम ॾियो। बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो, वज़ीर खे चई त वज़ीर मूं वटि हे मसइलो आयो आहे, हाणे लाल बि लभी ॾे पर अहिड़े नमूने सां जो हुननि जी प्रीत बि रहे, हुननि जी संगत बि हले। वज़ीर बि मुंझी पियो, वज़ीर मुंझी पियो त साईं ईअं कीअं थींदो, या लाल लभंदा या संगत रहे। बादशाह चयसि त न, हुननि मूंखे तानो ॾिनो आहे, तूं मुंहिंजो वज़ीर आहे, हाणे या मूंखे लालू लभी ॾे या मौत क़बूल कर, इन जो फ़ैसिलो मूंखे तूं करे ॾे। हाणे बादशाह जो फ़ैसिलो जो थी वियो त धमकी जो वज़ीर खे ॾिनई त वज़ीर वीचारे खे अची साह जी लॻी। बादशाह खे चई बादशाह सलामत भला मूंखे थोरी मोहलत ॾियो, सोचण जो टाइम ॾियो, सोचण जो टाइम ॾियो, मां तव्हांखे इन जो हल कढी थो ॾियां। बादशाह चएसि हा ठीकु आहे, तूं सोच। हे शाही महिमान त रहिया पिया हुजनि, बाबा तव्हांजो फ़ैसिलो थींदो। वज़ीर आयो घर, वज़ीर परेशान हुजे, हाणे बादशाह हिनखे फ़ैसिलो इहो करिणो हुयो, हे अची फाथो परेशान हुजे, फ़ैसिलो नथो करे त बादशाह थो माराएसि। घर आयो, न खाए न पीए न कंहिं सां ॻाल्हाए। घर जा सभु भाती ॾिसनि पिया त वज़ीर परेशान आहे, पुछनिसि हे कंहिं सां ॻाल्हाई कोन। घर भाती बि अची परेशान थिया, छा थियो आहे ॻाल्हि कर, पर हिकनि खे जवाब ई न ॾिनो। वज़ीर जी धीअ आई वॾी अकुड़ वारी ही, उन जो पीउ जो हे हाल ॾिठो, अची पीउ जो पासो वरिते। पीउ खे चई त बाबा ॻाल्हि कर, तूं ॻाल्हि ॻाल्हि सां छुटंदी, ॿुधाईंदे न त नेठि मसइले जो हल कीअं निकिरंदो, तूं ॻाल्हि कर, पंहिंजे ज़िता पार लाइ ॻाल्हि कर। लाचार थी हिन पंहिंजी धीउ सां इहा ॻाल्हि कई त हेड़ो बादशाह वटि फ़ैसिलो आयो आहे, हाणे बादशाह मूंखे चयो आहे त हिन नमूने सां फ़ैसिलो करे ॾे, न कंदे त पोइ या मौत क़बूल कर। सो हाणे मां अची इन में फाथो। धीउ हिन जी ॻाल्हि ॿुधी पीउ खे चए त बसि बाबा, ॾिस हाणे ॻाल्हि कई त ख़बर पई न, ॻाल्हि बि एतिरी जो तूं अची परेशान थियो आहे, बाबा तूं दिलि न लाइ। इन चइनी खे अॼु पंहिंजे उताक में वठी आहे, चइनी खे अॼु पंहिंजे उताक में वठी आहे, मां पाण ई तोखे लालू हथ करे थी ॾियां, अहिड़े नमूने सां हथ करे ॾींदी साईं जो लालू बि लभंदियूं ऐं हिननि जी प्रीत बि रहंदी, तूं परेशान न थी। वज़ीर खे जो धीउ चयो त वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो, उथी मानी बानी खाधई, सिधो आयो बादशाह वटि, बादशाह सलामत, मां इन चइनी यारनि जो फ़ैसिलो कंदुमि अॼु, सो हिननि खे इजाज़त ॾियो त अॼु मूं वटि हल। चइनी यारनि खे पाण वटि अची वज़ीर महिमान करे रहायो। चारई यार आया वज़ीर जे उताक में अची रहिया, महिमान लॻा पिया हुजनि। राति थी, मानी टिकी थी, मानी टिकी खाई। वज़ीर दादी छा कयो, हाणे पीउ सां हुनजी सलाह थियल हुई। वज़ीर दादी हिकिड़े कमरे में वेठी, पीउ खे चई त बाबा हिननि मां जेको शहज़ादो आहे, बादशाह जो जेको पुटु आहे, उन खे मूं ॾे मोकिल। शहज़ादे खे हिन पाण वटि घुरायो, ऐं हा हिननि चइनी यारनि खे बि रहायो हुन चइनि कमरनि में, गॾु न रहाइनि चइनी खे। माना जेकॾहिं पहिरियों हिन ॾे शहज़ादो वियो त हुननि यारनि खे इहा ख़बर न पई त वज़ीर जी धीउ वटि केरु वियो आहे, कंहिंखे बि ख़बर न पई। सो शहज़ादे खे हिन घुरायो, शहज़ादो आयो हिन वटि, बानी हिन खे पलंग पियो हुजे साम्हूं, बानी हिन खे पलंग ते विहारे बानी पई हले। वज़ीर दादी बि ॾाढा हार सिंगार करे ॾाढे नाज़ नखरे सां उहा बची हुते पहुती। शहज़ादे हिनखे ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो, वेठा कचहरी करण लॻा, कचहरी करण लॻा, ऐं कचहरी कंदे कंदे ॾियो ॿरे पियो, ईअं ॾियो विसामी वियो। हाणे इहो बि हुनजो पंहिंजी सेटिंग थियल हुई, हुन में तेल ई थोरो विधो हुई, ॾियो विसामी, ॾियो जो विसामी त ऊंदहि थी। वज़ीर दादी बानी खे सॾु कयो, हुनखे ॾाढा दड़का ॾिनई त हिन में तेल कोन्हे को, छो ॾियो विसामी वियो, वञ तेल खणी आ। बानी चयसि त साइण अॼु मूंखां तेल खणणु विसरी वियो आहे, सो घर में तेल आहे कोन, तोशाखाने मां तेल आणणु मूंखां विसरी वियो आहे, तेल आहे कोन, हाणे हींअर अधु राति थी आहे, मां तेल किथां आणियां। चई पोइ हे ऊंदहि में मां कीअं वेहंदसि,
हिन जो इहो चयो त वज़ीर ज़ादी चयसि त पोइ हाणे हीअं कर भला जो वञो भला खे लालू खणी अच त उन्हनि जे रोशनीअ में वेही कचहरी कयूं। वञ के लालू खणी आ, लालू चिमकाट कंदियूं आहिनि, लालू भरंदियूं आहिनि। बानी चयो त साइण उहे बि तोशाखाने में हूंदियूं, हींअर बेगाह वक़्तु हर को सुतो पियो हूंदो, मां कंहिंखे वञी जाॻायां। वज़ीर ज़ादी ॿुधी चुप थी वई। वज़ीर ज़ादी हिन जो बानी खे सम्झायलुसि, वज़ीर ज़ादी ॿुधी चुप थी वई। शहज़ादो माठ कई वेठो, शहज़ादो माठ कई वेठो। कुझु देरि रखी ऐं वज़ीर ज़ादी बानी खे चयो त हाणे हीअं कर, हिन खे वठी वञ, हिन खे पंहिंजी कोठी में छॾिया, पर अहिड़े नमूने सां जीअं कंहिंखे बि ख़बर न पए त कोई मूं वटि आयो। हिन खे कोठीअ में छॾिया, हिन खे छॾे ऐं वज़ीर वारे पुट खे वठी अच, पर उन खे बि अहिड़े नमूने सां वठी आ जीअं कंहिंखे ख़बर न पए। बानी हिन खे छॾे आई, वज़ीर वारे पुट खे वरी हिन वटि वठी आई। उहो अची वेठो, वज़ीर ज़ादी साॻे नाज़ नखरे सां हिन सां मिली, कचहरी कंदे कंदे वरी बि ॾियो वियो विसी। ॾियो विसी वियो, हिन बानी खे घुराए चयो तेल खणी आ, बानी चयो तेल कोन्हे को, चई भला लालू खणी आ, लालू खणी आ, चई लालू बि कोन्हनि। वज़ीर ज़ादी माठ करे वेही रही, हाणे लालू बि कोन ऊंदहि में वेठी त ॾिसां त हे कुझु ॻाल्हाए थो, पर हे बि चुप कई वेठो हुजे, असुल सफ़ाई भित लॻो वेठो हुजे। कुझु टाइम रखी हिन बानी खे चयो त हाणे हीअं कर, हिन खे बि छॾे अच, अहिड़े नमूने सां जो कंहिंखे बि ख़बर न पए। ऐं काज़ीअ जे पुट खे, पर उन खे वरी अहिड़े नमूने सां वठी आ जो कंहिंखे बि ख़बर न पए त मां काज़ीअ जो पुटु काॾे वई। हिन खे छॾे काज़ीअ जे पुट खे वठी आई। काज़ीअ जो पुटु बि आयो, उन सां बि साॻी नमूने जी कचहरी कई। ॾियो विसी वियो, वरी बानी खे घुराए तेल जो चई, बानी तेल चयसि त कोन्हे, चई लालू खणी आ, लालू खणी आ, चई लालू बि कोन्हनि। हाणे चुप करे वेही रही, हे बि चुप कई वेठो हुजे, माना ईअं सम्झो हितां बि को खड़ तेल कोन निकितो, खड़ तेल कोन निकितो। कुझु घड़ी रखी हिन खे चई त हाणे हिन खे छॾे अच ऐं कोटवाल जे पुट खे वठी आ। आख़िर में कोटवाल जे पुट खे वठी, हुन खे छॾे वरी कोटवाल जे पुट खे वठी आई। कोटवाल जो पुट बि आयो, हाणे आख़िरी हुयो, हिन खे पक थी त लालू जेकॾहिं चइनी मां कंहिं वटि आहिनि त हिन वटि हूंदी। आयो कोटवाल जो पुटु। वज़ीर ज़ादी हिन सां बि ॾाढो वरी नाज़ नखरे सां वेठी कचहरी हलाई। ईअं कचहरी हलंदे हलंदे ॾियो विसामी वियो। ॾियो जो विसामी वियो त हिन बानी खे घुरायो, बानी खे घुराए चई त तेल खणी आ। बानी साॻियो जवाबु ॾिनसि त तेल तोशाखाने में आहे, सो आणणु विसरी वियो। चई वञ भला लालू खणी आ त उन्हनि जी रोशनीअ में वेहूं। बानी चए त साईं लालू जेके आहिनि उहे बि तोशाखाने में हिन महिल मां कंहिंखे वञी उतारिया, बसि हाणे ऊंदहि में वेहो। हीअ चुप कई वेठी हुजे त हिते कोटवाल जो पुटु उहो ॾिसे पियो, हीअ ॾाढा हार सिंगार कयूं हुन सां वेठी। हाणे उन खे ॼण मज़ो न पियो अचे त हाणे ऊंदहि में कीअं वेहूं। हुन खां सबुरु न थियो। हिन चयो त वज़ीर ज़ादी 4 लालू मूं वटि अथई, जी चई त भला कढूं, फ़िलहालु उहे कढूं। उन्हनि जे सोधरे ते वेही था कचहरी कयूं। वज़ीर ज़ादी चयसि हा कीअं कर, उहे कढ, ईअं कर। हिन 4 लालू खणी कढी, 4 लालू कढी हिन जे अॻियां रखी त लालुनि जो सोजरो थियो, लालुनि जो सोजरो थियो, लालुनि जो सोजरो थियो। जीअं लालुनि जो सोजरो थियो त ईअं वज़ीर ज़ादी छा कयो, 4 लालू हिन खणी, 4 लालू खणी ऐं बानी खे चई त हिन खे वञ छॾे आ, पर अहिड़े नमूने सां छॾे आ जो कंहिंखे बि ख़बर न पए त मूं वटि केरु आयो। हिन खे चई तुंहिंजी मूं वटि अमानत आहे, तूं वञ, तुंहिंजी मूं वटि। हुन चई त हाणे जेकॾहिं ज़ोर ज़बरदस्ती कंदसि थी सघे थो दाऊं करे। हुनखे चई तुंहिंजी मूं वटि अमानत आहे, तोखे सुबुह मिलंदी, तूं वञ। बानी वई सो हिन खे छॾे आई। वज़ीर ज़ादी उथी, वज़ीर ज़ादी जो कमु थी वियो। वज़ीर ज़ादी 4 लालू खणी, हिन जो पीउ उहो वीचारो सॼी राति वेठो पियो जागे, उनखे खुटको हुजे त अलाए छा थियो फैसले जो, अलाए फैसले जो छा थियो। आई पीउ खे अची पीउ जे अॻियां 4 लालू रखे, बाबा अचे ये 4 लालू जंहिंजे करे तूं परेशान आहीं, अचे 4 लालू। अड़े ये लालू तोखे कीअं मिलियूं? चई लालू मिलियूं बि हिन जे यारनि वटां, हिननि 4 यारनि मां हिकिड़े यार वटि हुयूं। कीअं मिलियूं? हिनखे पीउ खे सॼो जेका हिन प्लान ठाहियो हो सॼो पीउ खे ॿुधाई त मां हिन नमूने सां अटकल करे शहज़ादे जे साम्हूं बीहे कंहिं हुजे सा त उहो कढे हा, पर उन वटि कोन। वरी वज़ीर ज़ादे जे अॻियां मां ईअं कयो, हुजे हा त उहो कढे हा, पर उन कोन जो कढी त मां वापसि कयो उनखे।
कोटवाल जे आख़िर में जेको कोटवाल जो पुटु हुयो उन जे अॻियां जॾहिं मां इहा ॻाल्हि कई ऐं बानीअ मूंखे सम्झाइण मूजिबि सम्झाए लाई, बानी मूंखे जवाबु ॾिनो त नाहे तेल न आहिनि लालू, त हुन खां रहियो न थियो, हुन चयो त मूं वटि लालू पयूं, हुन लालू कढियूं, सो हे अथव हे 4 लालू। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो, बसि सुबुह जो इंतज़ारु पियो करे, सिज उभरण जो इंतज़ारु पियो करे। जीअं सिज उभरियो हो यार सुता ई पिया ऐं चइनी यारनि मां कंहिंखे बि ख़बर न पई, अलॻि अलॻि सुतला, कंहिंखे बि ख़बर न पई त राति वज़ीर ज़ादीअ ॾे केरु पियो। हर को पंहिंजे लाइ पियो सम्झे त मां वियुसि। ॿियनि दोस्तनि जे बारे में हुनखे ख़बर न हुई त को मुंहिंजा ॿिया दोस्त बि पिया, माना चारई बेख़बर। वज़ीर 4 लालू खणी वञी बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह खे चई, बादशाह सलामत, हे 4 लालू जेको तव्हां मूंखे फ़ैसिले लाइ चयो, हे 4 लालू, ऐं 4 लालू बराबरि मां हथ बि ईअं कयूं जो तव्हां चयो त लाल लभनि ऐं प्रीत बि रहिजे। चइनी यारनि मां कंहिंखे बि इहा ख़बर नाहे त इहे लालू निकितियूं कयो वठनि, सवाइ चोर जे बाक़ी 3 यारनि खे ख़बर ई नाहे त इहे निकितियूं कयो वठनि। सुबुह थियो, हे बि उथिया, हिननि खे बि बादशाह पंहिंजे दरबार में घुराए। हे जॾहिं दरबार में अची पहुता, बादशाह चए मां तव्हां जंहिं फ़ैसिले लाइ मूं वटि आया हो, तव्हां 4 यारनि जो मां उहो फ़ैसिलो कयो आहे, ऐं फ़ैसिलो बि ईअं कयो अथमि जीअं तव्हां मूंखां घुरियो, मां तव्हां अहिड़े ई नमूने तव्हां फ़ैसिलो कयो अथमि। 4 लालू बादशाह हिननि जे साम्हूं रखी 4 यारनि खे हिक लाल ॾिनी। अचे भाउ हिकिड़ी लाल, छो जो हर हिक यार ॿुधायो त मूं हिकिड़ी लधी, हिकिड़ी लाल हिकिड़े खे ॾिनई, ॿी खे, 4 खे हिक करे विरहाए ॾिनई, हिक करे हुननि खे विरहाए ॾिनई। 4 दोस्तनि मां कंहिंखे बि ख़बर न पई त इहे लालू कहिड़े यार वटि लिकियल आहिनि। बसि हुननि जी इहा हुई त असांखे लालू बि मिलनि ऐं लालू बि अहिड़े नमूने सां मिलनि जो असांजी प्रीत बि रहिजी अचे। असां 4 मां को दोस्त लॻी बि न थिए 3 दोस्तनि जे अॻियां त यार मां चोर हुयुसि, मूं वटां लालू निकितियूं ऐं मां हुननि जे अॻियां कांयारो थियां। सो जीअं तव्हां चयो मां उहे तव्हांजी 4 यारनि जूं लालू बि हथु कयूं ऐं अहिड़ी तरह लालू मां लधियूं जो तव्हांजी प्रीत बि रहिजी आई। हाणे तव्हां 4 मां कंहिंखे बि ख़बर नाहे त लालू हुयूं कंहिं वटि। जीअं तव्हां फ़ैसिलो चयो मां तव्हांजो तीअं फ़ैसिलो कयो, हाणे तव्हां भले वञो। 4 यारनि खे लालू मिलियूं। बादशाह जे अकुल जी तारीफ़ कंदा, साराह कंदा बादशाह खां मोकिलाए रवाना थिया।